महारानी लीला, महारानी लीला, छा तू बुधी पई? हाँ, सालन खां बुधा पई तोखे। इहो ई ॿुधाइण आयो आहीं न त मूंखे अञा इंतज़ार करणो आहे। केतिरी सदियूं गुज़री वयूं आहिनि मूंखे हिते, न मुंहिंजे इंतज़ार जो अंत थो अचे ऐं नई वरी मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी थिए। ही यार में बरज़ख आहे, हिते रूह रहंदा आहिनि, हिते इंतज़ार ई आहे, न ख़त्म थींदड़ इंतज़ार। पर राणी तुंहिंजो इहो इंतज़ार हाणे ख़त्म पियो थिए। मुंहिंजो इंतज़ार मुंहिंजी हिक ख़्वाहिश सां जुड़ियल आहे, उनजो छा थियो? उहा ख़्वाहिश जेका तूं सदियूं साल पहिरीं कई हुई त हिक भेरो तोखे राजा जनेसर सां मिलायो वञे त तूं मिली करे खेस पंहिंजी ग़लती जी माफ़ी घुरी सघी। हाँ, उनजो छा थियो? उन तां तोखे हथ खणणो पवंदो। इन जी जाइ ते तुंहिंजी ॿी का बि ख़्वाहिश पूरी कई वेंदी, तुंहिंजो सब्र ऐं तुंहिंजो इंतज़ार ॾिसंदे। न, मूंखे सिर्फ़ राजा जनेसर सां मिलणो आहे ऐं बस पहुचाइणो आहे। मुंहिंजी का ॿियास नाहे। पोइ तोखे अञा इंतज़ार करणो पवंदो, शायदि पोइ तुंहिंजी इहा ख़्वाहिश पूरी थी वञे। मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थियण खां आउं इंतज़ार कंदी रहंदसि। कल हिकु नौजवान ख़ुदकुशी कई आहे। पर छो? वो तूं हुन खां पुछजांइ। आउं कीअं पुछंदसि? अगरि तोखे एतराज़ न हुजे त हू कुझु वक़्तु तोसां गॾु हिते रहंदो। मूंखे कहिड़ो एतराज़? ही कहिड़ो मुंहिंजो महल आहे। बस कुझु वक़्तु। हाँ, ज़बरदस्त माण्हू त हरू मौत खां निगारियूं था। हिते त पुरसुकून माहौल लॻो पियो आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि हिते त ज़ाल बि कोन्हे। ज़ाल मां हिकिड़ो कसो आहे छा? तूं केरु आहीं? आउं लीला। लीला? किथे तूं भूल त नहीं? आउं तोखे पूरा पई लॻां। न लॻी त कोन पई, पर आउं बि तो जहिड़ा इंसान आहियां, सदियुनि खां इंतज़ार में। सदियुनि खां? हाँ, तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आज़ाद आहे, पर सिर्फ़ नाले जो। सोचो हुयमि त मौत खां पोइ आज़ादी मिलंदी, पर हाणे लॻे नथो। हिते तूं बिल्कुलु आज़ाद आहीं, पंहिंजे नाले सां। तोखे को कम, को फिक्र कोन्हे, सिवाय इंतज़ार जे। इंतज़ार? न, मूंखे कंहिंजो बि इंतज़ार नाहे। आउं हिते सुकून सां रहणु चाहियां थो। इन लाइ तो पंहिंजो अंत आंदो ऐं ख़ुदकुशी कई। ओह, पर इहा ख़बर तोखे कीअं पई? आउं हिते घणे वक़्त खां रहां पई न, इन लाइ मुंहिंजा तालुकात थी विया आहिनि। वाह, ज़बरदस्त। मतलब त हिते बि पीआर। ॾिस माई, आउं ज़माने जे खपनि मां अॻी बेज़ार आहियां। कुझु ॾींहं निंड करणु चाहियां थो, पोइ तोखे ॿुधाईंदुसि। हिते निंड न ईंदी आहे। छा मतलब निंड न ईंदी आहे? हाँ, निंड, बुख, आराम, ये सब दुनिया जी शयूं आहिनि। हिते त सिर्फ़ अणपूरियूं हसरतूं अचनि थियूं। तूं ॿुधायो न त तूं ख़ुदकुशी छो कई? रूबीअ जे करे। तुंहिंजी ज़ाल न? मुंहिंजी ज़ाल उन्हनि छा कयो? उन्हनि तमामु वॾी ग़लती कई हुई। कहिड़ी ग़लती? मूं प्रॉपर्टी वरिती हुई। प्रॉपर्टी? प्रॉपर्टी प्लाट। प्लाट छा? जेते घर अॾिबो आहे। ज़मीन?
हाँ ज़मीन उहा ज़मीन मूं हुन जे नाले ते हुन मूंखे ॿुधाए बिना विकिणी छॾी करोड़नि जी प्रॉपर्टी में पंहिंजी बेवकूफ़ी जे करे नुक़सान मिली छॾी पोइ छा थियो? ओ मैडम शायद तव्हांखे ख़बर नाहे त प्रॉपर्टी जी अहमियत छा आहे अॼु जे दौर में केतिरे कम जी आहे तुंहिंजे कहिड़े कम जी थी? उहा दौलत जिनजे करे तो पंहिंजी ज़िंदगी ख़तम कई असांजी प्यार कंदड़ ज़ाल खे ॾोहारी बणाए छॾियो उहा तुंहिंजे कहिड़े कम जी थी? पर हू मूंखे ॿुधाए तव्हां ठीकु आहे हुन खां ग़लती थी पर तोखे हुनखे माफ़ करणु खपंदो हो अम्मी वटि सॼो ॾींहुं ग़लति हूंदा आहियो औरत जी कयल ग़लतीअ खे माफ़ छो न करे सघंदा आहियो? पर हाणे तूं ॿुधा हाणे छा कयां? पछतावा मूं जिया तव्हां बि का ग़लती कई हुई छा? हाँ कहिड़ी मूंखे ॿुधाए आऊं देवलकोट जे महाराजा चनेसर जी ज़ाल महाराणी लीला आहियां मुंहिंजी कहाणी हिकु दर्द जो दास्तान आहे ये कहानी उन ॾींहुं शुरू थिए थी जंहिं ॾींहुं उन लखपत जे राजा कंगार जी धीअ कौरो खे चनेसर जी सूंह जी ख़बर पई ऐं हिकु ॾींहुं
छागा लाया गाड़ी मुसी तू दास छो छापे छो कौन वरी नओं घोट कयो वेठी आहे वरी कहिड़ो होड़ कयो छा बुझी लफ़्ज़ ज़बर त जाम हींअर संदसि वटि माया नाहे पोइ कहिड़ो होड़ कयो मूंखे ॿुधाए थो सघे हींअर संदसि वटि महाराजा चनेसर आहे महाराजा जनेसर आऊं समझी न सघुसि हा हूअ चवे थी त आऊं शादी कंदसि त सिर्फ़ महाराजा चनेसर सां न त कंहिंसां बि न केरु सम्झाए न छोकिरीअ खे हर ॻाल्हि में ज़िद हर ॻाल्हि में होड़ पर हुनखे महाराजा चनेसर बाबति कंहिं ॿुधायो ज़ाहिर आहे राजा जी हाक त हर हंधि पई हले हुन ॿोॾ ते हुनने वरिती हूंदी पर हूअं बि छा चलियो अव्हां सां ॻाल्हि कंदसि तव्हां बि ॾमरजी पवंदा न तूं ॿुधाए सघी असल में ॻाल्हि इहा आहे त कौरू असांजी गुलनि जहिड़ी शहज़ादी ऐं छा उपमाली संदसि मंग शक्ल सूरत खां वठी विद्या ऐं ज्ञान में कौरू जो मट थोरे ई आहे ऐं जेकर हुन इहा फ़र्ज़ ज़ाहिर कई आहे जंहिंमें इन ख़ुशी में उणाई कहिड़ी राणी मुर्गी तोखे ख़बर आहे त तुम्हारी असांजी मित्र जो पुटु आहे ऐं मुंहिंजी हुनखे ज़बान ॾिनल आहे मां पंहिंजी ज़बान तां कीअं बि फिरी सघां अव्हां कौरू जो सभु उत्पाती इन लाइ न ॾिनो जो हू अव्हांजे मित्र जो पुटु आहे छा मतिलबु आहे तुंहिंजो मतलब चङी तरह सम्झो था राजा कंगार अव्हां उत्पाती खे कौरू जो सभु इन लाइ ॾिनो हो छोकिरी जे बदिले में अव्हां खे उत्पाती खे जागीर में घर घुरियो राणी मुर्गी पावर न कयो राजा ऐं महाराजा सेना जा मालिक हुजण जे बावजूद बि पंहिंजी लोभ ऐं लालच गुलाम हूंदा आहिनि कौरू पंहिंजी अकेली धीउ आहे धन दौलत जी लोभ में हुनजो जीवन न उजाड़ियो त सुठो थींदो राजा जनेसर सां मालिकी आहे त वॾे मान जी ॻाल्हि हा पर हिकिड़ो मसइलो आहे राजा पढ़ियल आहे इहो को मसइलो न आहे राजा पढ़ियल आहे आऊं त हिकु सोचां त आऊं नियापो कंदुसि त इन में मुंहिंजी काई को ॿियो तरीक़ो सोचियो सौदागर थी वञे ऐं उते पहुचण खां पोइ कंहिं नमूने सां राजा ताईं इहो संदेश पहुचाइजे इहो ठीकु आहे पर तूं आहे कौरू सौदागर बणिजी आऊं न ठीकु आहे आऊं ऐं कौरू वञो देवलपुर राजा चनेसर सां कौरू जो संग करणु ठीकु आहे वञण जी तयारी कयो लीला छा थियो कहिड़ो ख्वाब ॾिठमि छा हो ख्वाब में मूं ॾिठो हिकु तूफ़ानी रात आहे चोॾस ऊंघाई आहे तव्हां दरिया में हिकु
हाणे नकाब जो नजूमी खां पुछंदासीं। हिते केतिरी थधी हवा आहे। हा, हीअ सिंध जी हवा आहे। जी हवा ॿियनि हवाउनि खां ख़ासि हूंदी आहे छा? हा, सिंध जी हवा ॿियनि ॼहनि जी हवाउनि खां ख़ासि हूंदी आहे। ईश्वर ॼाणे अलाए कहिड़ो राज़ आहे हिननि हवाउनि में, जो जंहिंखे बि लॻे सो हिन धरती जो ई थियो वञे। जंहिं धरती जी हवा अहिड़ी आहे हुतां जा माण्हू छा हूंदा? माण्हू त वधीक सुठा हूंदा न त ईअं हाणे विदेश इश्क में एतिरो पंधु छो कराईंदा? अम्मा मूं राजा चनेसर जे हिकु ख़ासि वज़ीर ॾे कंहिं नमूने सां न्यापो कयो आहे। हू ईंदो ई हूंदो। वज़ीर जथिरो ॿाहिरि आयो। खेसि इज़त सां अंदरि वठी अचो। माफ़ कजो, तव्हांखे तकलीफ़ ॾिनी। तव्हां परदेसी आहियो, असांजा महिमान आहियो। हा, मूंखे ख़बर आहे त सिंध जा माण्हू असल खां वॾा महिमानदार हूंदा आहिनि। तव्हांजे रिहाइश जो बंदोबस्तु शाही महिमान खाने में कजे? न, असीं हिते आसास सां आहियूं। हीअ बि राजा चनेसर जी नगरी आहे। जी हा। असीं हिकिड़ी आस खणी आया आहियूं। जे अघाइजे त हुकुम करियो। हीअ मुंहिंजी धीअ पौरू आहे। असां हिकिड़ी उम्मीद खणी आया आहियूं ऐं असांखे अव्हांजी मदद थी घुरिजे। मुंहिंजे हथ में जेकी कुझु आहे हाज़िर आहे, हुकुम कयो। मुंहिंजी धीअ पौरू जी राजा चनेसर सां शादी करायो। पर महाराजा त परिणियल आहे ऐं संस राणी लीला आहे। हा, इहा ख़बर आहे असांखे, पर बादशाहनि जूं 7 राणियूं बि थी सघनि थियूं। बिल्कुलु, 7 छा 10 थी सघनि। ॿी शादी सोचब न आहे। अव्हां कोशिशि त करे ॾिसो। राणी साहिबा, इहा मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। बादशाह जे आमार जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हू ॿियो विहांउ नथो करणु चाहे त आउं कीअं थींदो आहियां हुन ते ज़ोर ॾियां? तव्हां हिकिड़ो कमु त करे सघो था न? तव्हां बादशाह ताईं इहो संदेश त पहुचाए सघो था न? पोइ हू जेको बि जवाबु ॾियनि, पर संदेश सुबुह साण पहुचे। सचाई सां उहो कीअं? त आउं संदसि राणी थियण जे लाइ आहियां या न? मुंहिंजी राय सां का बि न ठाहे रखे। शिकायत हुजे तव्हां मूं ताईं फ़ोन करे घुरिजे। राया खे इंसाफ़ मिले थो, इहा ई हुनजी ज़रूरत आहे। हा बिल्कुलु, तव्हांखे चवां थो त जेकॾहिं मूंखां का बेइंसाफ़ी थी वञे मूंखे ॿुधाइजो। तव्हां न्यायकार ऐं इंसाफ़ पसंदि बादशाह आहियो साईं। पर तंहिंजे बावजूद हिन ॻाल्हि ते नज़र रखियो त मतां मूंखां का बेइंसाफ़ी न थी वञे। किथे राजाउनि जीअं न कयां ऐं बादशाहनि बेइंसाफ़ियूं कयूं, उहे शहर, उहे पट गरक थी विया। कहिड़ी ख़बर आहे जखरा? सब ख़ैर आहे साईं, हिकु ॻाल्हि करणी हुई। हा चओ। हाणे ॿुधाए जखरा। हिकु सौदागर पंहिंजी धीअ सां गॾु कोट
ऐं उहा हुनजो विहां अव्हां सां करण थी चाहे। संदन संदेश तव्हां ताईं पहुचाइण लाइ चयो आहे। तोखे ख़बर आहे त मुंहिंजो जवाबु छा हूंदो? उहो उन्हनि खे ॿुधाए छॾी आहे। मूं इहा ॻाल्हि हुन सां कई, पोइ बि हुननि ज़ोर भरियो त संदन पैगाम अव्हां ताईं पहुचाए। इहा ॻाल्हि उन्हनि खे चङी तरह पर इज़त सां सम्झाए छॾ। त इहा अनखणी आहे। ऐं हा, आईंदा अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि मूं ताईं न पहुचणु घुरिजे। हुकुम साईं। पर साईं, राजपूत छोकिरी आहे, ॾाढी हुस्न आहे। एतिरी हुस्नमंद हुजे, लीला जहिड़ी त न हूंदी। हा मूं पंहिंजी तरफ़ां कोशिशि कई, पोइ बादशाह सलामत उहो ई जवाबु ॾिनो जेको मूं अव्हां खे ॿुधायो। बस क़िस्मत जी ॻाल्हि आहे। शायदि मुंहिंजी न्याणी जे नसीब में राजा चनेसर न हो। शायदि ईअं ई आहे। वधीक जेको मूं लाइ हो। अव्हां जी महिरबानी। अव्हां हिकिड़ो कम त करे सघो था न? तव्हां महाराजा चनेसर जे महल में मूंखे दासी कराए त रखी सघो था न? ही मुंहिंजे पुराणे मित्र मोकिलियो आहे। सुगर आहिनि, इन करे महल में कमकार लाइ आंदो। कहिड़ो कमु करे सघंदी? असीं साफ़ सफ़ाई ऐं उजले जो कमु चङी तरह करे सघूं। ही केरु आहे? ही मुंहिंजी धीउ आहे। नालो छा अथसि? कौर। कौर? नालो त नाज़ुक ऐं झीणो, पर बोलण वरी अणबो ऐं रुखो। न राणी, मुंहिंजी धीउ पंहिंजे नाले वांगुरु ॾाढी सुलझणी आहे। ठीकु आहे, त पोइ अॼु खां कौरव मुंहिंजी ख़ासि आहे। बादशाह जी सेज जी संभाल आउं कौरव जे नाज़ हथनि जे हवाले थी कयां। ठीकु आहे न कौरव? हा, ठीकु आहे। अभी वञी सभागी खां कमु जो पुछियो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई। उहा इहा त तूं दासी थी करे राजा जे महल में छो आई आहीं? हिकु राजा जी धीअ नौकरियाणी बणिजी कीअं रहंदी? और छा तूं इहो पंहिंजो पाण सां ज़ुल्म न पई करी? कंहिं बि शइ खे हासिल करण लाइ सब्र ऐं ज़रूरत जी ज़रूरत हूंदी आहे। असीं जे सफ़र ते निकिता आहियूं न, हुन जी मंज़िल ते
पंध अड़ातो आहे अम्मा। राजा चनेसर पंहिंजे महल में हिकु दासीअ में ॾिसंदो बि न। अम्मा तू हिकु बादशाह जी ज़ाल थी करे इहो पई चवे। तोखे ख़बर आहे त राजा खंगार मूं सां तमामु घणो मोह कंदो आहे। इहो त सॼे ॾींहं खे ख़बर आहे, पर मूंखे सभु ख़बर आहे त ही राजा महाराजा पंहिंजी तासीर सां कीअं कौरो अम्मा ओ मुंहिंजी साथी अम्मा दुर्गो मुंहिंजो साथ ॾे ऐं पोइ ॾिस कीअं महाराणी लीला हिकु दासी ऐं तुंहिंजी कौरू महाराणी। जकरा तुंहिंजी ॾिनल गुज़ारत राणी लीला ॿुधण खां पहिरीं बनी छॾी। राणी साहब जे अकुल ऐं दानाई जो तमामु मथां आहे। हाणे इहो न चइजी अवां जी जेका पाण में माइटी आहे सा अकुल ऐं दानाई उन करे आहे। जकरा हाणे का ॾुखी गुज़ारत ॾे त वठूं राणी जे अकुल जो इम्तिहान। नाले वारा वासी रुणिया थिया, नाले वारा वासी रुणिया थियासीं, काठ जे में कई रात नाले वारा वियासीं रुन थियासीं। रुणिया थिया काठीअ में पई रात जो गुज़ारत ॻरी आहे। केतिरी बि ॻरी हुजे वेंदी मरी। हा नाले जो रखियो रमज़ान मजनू राम लीलो शिव न अञा बचे काठ जी डोई डोगी गाड़ी दरी, काठ जी चाड़ी काठ जी मंजी काठ जी खट। न अञा अदा जकरा ये गुज़ारत दुखी आहे असां हार वञी। हा हा हाणे सही करीस। उमेद कान हुआसीं पर करे थी न सघासीं। इन्ही कोड़ाई जो नालो ॿुधेलो कान। महाराजा चनेसर लीला 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 हाँ पर महारानी की क्या है? महारानी स्नान कई मुझो नालो कवरू आहे तव्हांखे को बि कमु पुछे तव्हां मूंखे यादि करे सघो।
जी रानी कहिड़ो कमु हो? ख़बर नाहे कोन हिते ई हुई। छा हो कोरू? आऊं तोखां भई पुछा कोरू, बादशाह मूंखे छो पे छॾियो? उन्हनि खे उन्हनि जी तलवार पे घुरिजी पोइ पोइ ॾेई छॾी। छा तूं ॾेई छॾी? हा ॾेई छॾी। तोखे ख़बर नाहे त तलवार हमेशा घर ठाणी ईंदी आहे? अवां हार सिंगार में मसरूफ़ हुया ऐं तलवार जी गुंज में देर न थी। कोरू तूं पंहिंजी हद पई वरांगी। हद बोलवां खे हेसिताईं पहुती आहियां। छा मतिलब आहे? रानी कोन खां ग़लती थी वई। शाही मामलनि में ग़लती जी गुंजाइश न हूंदी। हिन में सिर्फ़ सज़ा मिलंदी आहे। हिन जी इहा ॿी ग़लती आहे जिते हिनखे माफ़ी नथी मिली सघे। ॿिनि ॾींहंनि खां पोइ अव्हां ॿिन्ही खे न महल में रहण जी इजाज़त न हूंदी। रहम कयो रानी। बस इहो मुंहिंजो हुकुम आहे। मुंहिंजे घर में अहिड़ा त अमर माणिक हुआ। उन्हनि जी अहिड़ी त जरग हूंदी हुई जो कॾहिं ॾींहंनि जी ज़रूरत ई न पई। ॻाल्हियूं त अहिड़ियूं बि करी जहिड़ो करके राजा जी धीअ हुजे। राजा जी धीअ आहियां राणी। को वक़्तु हुयो आऊं बि तो जियां झूले में पई झूलियसि। राति थींदी हुई त मुंहिंजे महल में हीरा मोती इहो पिया जरकंदा हुआ जो अमास खे बि चोरी जियां चमकाए छॾींदा। तूं त कूड़ बि ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे। न राणी कूड़ न, इहो सच आहे। अहिड़ा कहिड़ा हीरा आहिनि जो मास खे चोली बणाए, उहे बि तो वटि? हेड़ो हाल ये तो किथां आंदो? ही मुंहिंजो आहे। मूंखे सॼो हो राणी। हा इहो हाल मुंहिंजो आहे। ख़बर नाहे। आऊं जेतिरा तोखे हीरा मोती ईंदा हाल ओतिरा जेतिरा तूं कॾहिं ॾिठा बि न हूंदा, त पोइ छा इन बदिले मूंखे इहो हाल ॾींदी? अव्हां त सिंध जूं पट राणियूं आहियो। अव्हां खे हारनि जी कहिड़ी खोट? इहो त आहे, पर ॻाल्हि पसंदि दिलि जी आहे न। का शइ वणी वेंदी आहे त हुनजो मुल कोन पुछिबो आहे। राणी साहिबा, हिन हार जी जेका क़ीमत आहे न, उहा अव्हां खां कोन ॾिबी। हिन हार जी
जेका भी कीमत आहे उहा लीला तोखे ॾी तूं चओ वरी सोचे वठो किथे ईअं न थिए जो अवां हिन हार जी कीमत न ॾेई सघूं तूं चओ छाहे मुल हिन हार जो तुंहिंजी हिकिड़ी रात छा हाँ तू महाराजा जनेसर सां मूंखे हिकिड़ी रात कोई हार तुंहिंजो हाँ ठीक आहे मूंखे क़बूल आहे लीला 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 के किथे आहे लीला रानी साहिबा त ॿी कोठी में आराम पई करे कौन ही पे छा पई करे कोरो हिते को सोतो करे सघी आहे बादशाह सलामत सौदो केड़ो सौदो रानी लीला हार जे बदले में अम्मा छा हाँ साईं महाराणी लीला मूंखां हिकिड़ो मामूली हार वरितो ऐं उन जे बदले में मूंखे तव्हांखे ॾेई छॾियईं
गलती थी आहे मूंखे माफ़ कर तुंहिंजे लाड में मुंहिंजी वॾी इज़त ऐं सभिनी जी वॾी हुअसि हर पल मुंहिंजो लाडली हुअसि मामूली और मूंखे बि मामूली बणाए छॾियो
तोखे खबर ना है आजाद तो जेडी तो खुदकशी कई उन जे बेनियत ही रूपी भी पंहिंजो पाण खे मारे छॾियो। छा? हाँ महारानी लीला अचो त तव्हांखे राजा जनेश्वर सां मिलाया। तूं मूंखे चयो हो न त आउं जिक्र कंदी न ख़्वाहिश सां हथ खणा त तूं मुंहिंजी ॿी का बि ॻाल्हि पूरी कंदे। जी हाँ, तो राजा जनेश्वर सां कोन थी मिला हिन खे सिर्फ़ रोटीअ सां मिलायो। जॾहिं बि कंहिं औरत खे संदसि कयल ग़लतीअ ते माफ़ी मिलंदी त उहा माफ़ी ॼण लीला खे मिली। लीला जी मिंट तॾहिं पंहिंजी मंज़िल ते रसंदी जिन पर की औरत खे माफ़ी मिलंदी। जॾहिं संदसि पंहिंजी रूबीअ सां मिलायो ॼण लीला जनेश्वर सां मिली पई। हमारी तरफ से भी शुक्रिया।